जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नवदर खां ख़याम ख़बर ईंदा सीनियर सियासतदान सिंध अॻूणे वॾे वज़ीर सरदार ममताज़ अली भुट्टो जे 18 जुलाई ते वफ़ात बाद संदस वॾे फर्ज़ंद अमीर भुट्टो जी दस्तारबंदी तक़रीब ॻोठ आबाद भुट्टो में मल्हाई वई। तक़रीब में पूरे पाकिस्तान खां भुट्टा बरादरी जे हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जॾहिं त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पॻदار पुट जूनियर ज़ुल्फकार अली भुट्टो पिणु ख़ुसूसी तौर शिरकत कई। जूनियर ज़ुल्फकार भुट्टो जे पिंडाल में पहुचण ते माण्हुनि ताड़ियूं वॼाए उथी बि संदसि शानदार आजिया कई। दस्तारबंदी तक़रीब में भुट्टा बिरादरी सरदार आमिर खान भुट्टो, अमीर भुट्टो जो सौट रसूल खान भुट्टो, नंढे भाउ अलीदर खान भुट्टो समेत भुट्टा बिरादरी जे चङनि मुड़सनि नेक मर्दनि शिरकत कई, जॾहिं त दस्तारबंदी तक़रीब में पीर साईं पगारे जे फर्ज़ंद मोहम्मद राशिद राशदी, पीरा भचूंडी अब्दुल ख़ालिक भचूंडी, MNA घोष मर, सरदार मौज़म खान अब्बासी, सरदार तेगो खान तेगानी, राशिद महमूद सुमरो, सैयद ज़ैन शाह, सरदार आगा अली नवाज़ जलबानी, सरदार शौकत खान जरवार, सरदार लुत्फ़ुल्लाह खान दल, डॉक्टर इब्राहिम जतोई, मोहम्मद जान पंद्राणी, मौला बख्श खोसो, सरदार ज़ुल्फ़कार खान जेहो, सरदार ज़ादा अज़हर खान कमारियो, सैयद अकबर शाह राजदी, मोहम्मद आरिफ खान मर, आदिल अल्ताफ़ उनड़, सलाहुद्दीन लिगारी, इफ्तिखार लुंड, लियाकत जतोई ऐं ॿियनि ख़ुसूसी तौर शिरकत कई। दस्तारबंदी तक़रीब में अमीर भुट्टो जे पिंडाल में पहुचण ते मौजूदु माण्हुनि उथी बि शानदार इस्तक़बाल कयो ऐं उन दौरान जज़्बाती अंदाज़ में नारेबाज़ी कई, जंहिंखे अमीर भुट्टो हथ लोॾे नारनि जो जवाबु ॾींदो रहियो। तक़रीब जी शुरूआत तिलावत क़ुरान पाक सां करण बाद सरदार ममताज़ अली भुट्टो जी मग़फ़िरत लाइ इज्तिमाई दुआ घुरी वई। अमीर भुट्टो जी दस्तारबंदी तक़रीब में भुट्टा बिरादरी सरदार आमिर खान भुट्टो पग खे पहिरियों वर ॾिनो, जॾहिं त ॿियो वर रसूल खान भुट्टो, टियों वर नंढे भाउ अलीदर भुट्टो ऐं चोथों वर शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पॻदार पुट जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिनो। जंहिं बाद पग जे पहिरें मरहले में भुट्टा बिरादरी जे चङनि मुड़सनि नेक मर्दनि पारां पग खे वर ॾिना विया ऐं ॿिए मरहले में अमीर भुट्टो खे सरदारी पग जी रस्म अदा करण लाइ ख़ुसूसी तौर शरीक थियल सरदारनि ऐं ख़ासि महिमाननि पारां पग खे वर ॾिना विया। तक़रीब जे आख़िर में ख़िताब कंदे अमीर भुट्टो जो चवणो त मुंहिंजे मथां असांजे ॾाॾे दोदा खान भुट्टो जी पग आई आहे। मां तव्हां सां गॾिजी कुलो कुले में मिलाए बीहंदुसि। भुट्टा ज़ात खां अॻु असां सभई मुस्लमान आहियूं। असांजी सक़ाफ़त ऐं तारीख़ में शरीयत ऐं सुन्नत जो वज़न आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान मूजिबि फ़र्ज़ु अदा कंदुसि। मां मुल्क ऐं भुट्टा ज़ात में मज़हबी इनक़लाब नथो आणे सघां, पर उनजो ॿिज ज़रूरु छटींदुसि। मूंखे ताक़त न आहे त मां ॿिज खे हुकुम करियां त वण थी वञे, उहा ताक़त फ़क़ति रब पाक खे आहे। सरदारी निज़ाम ते सदाईं हमला ऐं तनक़ीद थींदी रही आहे। असांजे लाइ तासुरु ॾिनो वेंदो आहे त उहे ॼट आहिनि ऐं उहे कुझु बि हासिलु करे न सघंदा, पर मां चवां थो त सरदारी निज़ाम न हुजे हा त हीउ मुल्क तबाह थी वञे हा। पाकिस्तान जे हर इदारे खे सुधारण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उहे न सुधरंदा त उन्हनि जो को ॿियो मुतबादिल न आहे। अदालतुनि में 20-20 सालनि ताईं केस हलनि था। ऑफिसर सिफ़ारिशी वेठल आहिनि जेकी कंहिं ग़रीब जी दाद फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहिनि। हुन चयो त मुल्क जी अदालतुनि मां इंसाफ़ वक़्त असर मिले। ऑफिसनि में वेठल ऑफिसर ग़रीबनि जी परगोर हलनि त सरदारी निज़ाम पाण ई ख़तमु थी वेंदो। मुल्क 70% ज़रात ते हले थो, पर ज़रात खे नज़रअंदाज़ करे हारियुनि ऐं ज़मींदारनि खे का बि सहूलियत नथी ॾिनी वञे। फ़क़ति 30% ज़रात वारनि खे हर सहूलियत मुयसरु आहे। असां पाण में ॿधी ऐं भाईचारो पैदा कंदासीं त जीअं असां सॼी क़ौम हिकु थी हलूं। असांजे साम्हूं केर बि मुक़ाबिलो न करे सघिजे। तव्हां असांजी ताक़त आहियो ऐं सॼी भुट्टा बिरादरी जी महिरबानी जंहिं मूं ते एतमाद कयो। तव्हांजी ताक़त असांजे हथनि में हूंदी त असां भरपूर मुक़ाबिलो करे सघंदासीं। मुंहिंजी हिमत कोन्हे, मुंहिंजे हथनि में ताक़त कोन्हे त उन ॿिज खे हुकुम ॾियां त तूं ॿिज मां वण थी वञ। उहो कमु उनजो आहे जंहिं कुझु न हो सॼी काइनात ख़लक़ी आहे। इंशाअल्लाह उहो ॾींहुं बि ईंदो। मुख़्तसर मां इहो अर्ज़ु कंदो वञां त असांजो जेको सरदारी निज़ाम आहे, इन ते हमला थी रहिया आहिनि, इन ते सख़्त तनक़ीद थी रही आहे। चयो थो वञे त पोइते पियल आहिनि, जाहिल आहिनि, ॼट आहिनि। इन जा तौर तरीक़ा ज़माना क़दीम जा आहिनि। इन्हनि का तरक़ी कोन कई आहे, तालीम मां कुझु सिखिया कोन्हनि। बजाए कोर्टुनि में वञण जे फ़ैसिला था कनि, पंहिंजा कानून था ठाहिनि। कारोकारी जा मसइला त जिल्द आहे त फलाटी मटी। मां उन्हनि खे चवां थो त जेकॾहिं सरदारी निज़ाम न हुजे त मुल्क ऐं क़ौम तबाह ऐं बर्बाद थी वञे। आणियो पाण सुधारा
सियासी रिफॉर्म अब एक महकमे में हुकूमत के सुधारन की ज़रूरत है। जेस ताईं उहे सुधारा नथा अचनि तेस ताईं हेड निज़ाम के मुतबादिल जो कुछ भी कोन्हे। कोर्टुनि में माण्हू वञे थो त 20 साल लॻी था वञनि, फतवाऊं कोन थियूं अचनि। ऑफिसरनि ॾे माण्हू वञे थो त को दाद फरियाद ॿुधण वारो कोन्हे। काॾे वञे ग़रीब, जेकॾहिं का सिफारिश नथी थिए, कंहिं बाअसर शख़्सियत खां का फ़ोन नथी वञे त कंहिंजो को कमु कोन थो थिए। तव्हां सुधारा आणियो, ॿाहिरनि मुल्कनि में बि निज़ाम हलनि था, उते का सिफारिश कोन्हे, का सरदारी कोन्हे, इन करे जो निज़ाम हले थो। अदालतूं हलनि थियूं, फ़ैसिला थियनि था, माण्हुनि खे रिलीफ मिले थी, उन्हनि जा दुख सूर उन्हनि खे दूर कयो थो वञे। अहिड़ा तव्हां रिफॉर्म्स हिते बि आणियो, मुल्क खे सुधारियो त पोइ हा सरदारी निज़ाम जी ज़रूरत कोन्हे। पर हिन वक़्तु जेको मुल्क खे जीआरियो बीठो आहे उहो सरदारी निज़ाम आहे, न त